नाजरीन, सिंधियाना न्यूज़ मौसम अपडेट में आऊं आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासकेली, सीनियर तजिया निगार ऐं माहिर मौसमियात सफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासकी जी तरफ़ां सभिनी खे मौसम जे बरसाती सिस्टम में भलीकार चऊं था। असां तव्हांखे अॻुवाट जेको आहे सो ॿुधायो त सिंध में दाख़िल थींदो 2 अप्रैल खां बरसाति जो सिस्टम हिन वक़्तु वस्तारा करे रहियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घाटा ककर छायल आहिनि ऐं उन्हनि जो सफ़र जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसाति जा वस्तारा थिया आहिनि, हैदराबाद में बि बरसाति जा वस्तारा थिया आहिनि, जॾहिं त नवाबशाह में बरसाति जा वस्तारा थिया आहिनि, गाज़ीअ में बि बरसाति जा वस्तारा थिया आहिनि। अहिड़ीअ तरह कंबर, शदाबकोट समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हाला, भिटशा, मटियारी, नवाबशाह, सांगड़ समूरनि इलाइक़नि में वक़्त किथे किथे हल्की बरसाति, किथे तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु जेको बरसाति जो सिस्टम आहे कराचीअ जे ॾखण ऐं ओभर जे इलाइक़नि में गजगोड़ वारा ककर जेके आहिनि सो उहे स्ट्रांग आहिनि, जॾहिं त खीरथल जाबलू पटीअ ते बि ककर ठहियल आहिनि। अहिड़ी तरह सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु सॼो ॾींहुं ही ओलह जे बरसाती सिस्टम आहे वक़्त सां बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो, जॾहिं त सुभाणे बि मींहुं पवण जा इम्कान आहिनि। कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में कुझु वधीक मींहुं पवण जा इम्कान आहिनि, जॾहिं त विच सिंध, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न में बि सुठी बरसाति जा इम्कान आहिनि। सखर ऐं लाड़काना डिवीज़न में बि किथे हंधि हल्की बरसाति जा ऐं किथे कुझु तेज़ बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। त इहो जेको बरसाति जो सिस्टम आहे ओलह जो सिंध में वस्तारा करे रहियो आहे। हिन वक़्तु ही असां तव्हां ॾिसण वारनि ताईं वसंदड़ बरसाति में जेको आहे सो ही मौसम में तव्हां ताईं जेको आहे मौसम जी अपडेट पहुचाए रहिया आहियूं। त सिंध में अॼु बरसाति जा सिलसिला जारी रहंदा। अॼु बि सुभाणे बि काफ़ी इलाइक़नि में तेज़ बरसाति जा इम्कान जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। तव्हां ताईं हीअ रिपोर्ट पहुचाई थी ऐं इन मौसम जी रिपोर्ट खे रिकॉर्ड कयो आहे हसनैन लाखे। त सिंधियाना न्यूज़ मौसम जी ताज़ा तरीन अपडेट मां सफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासकरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।